माइट पैसनि एवज़ विकिरो करणु चाहींदा हुआ, जंहिं करे मर्ज़ी मूजिब शादी कई आहे, जंहिं ते माइट कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहिनि था। अहिड़ो इज़हार मीरपुर खास लॻ ॻोठ नूर मोहम्मद दलवासण तलाक़िल औरत मरियम सोलंकी पंहिंजे मुड़ुसु सामारो जे ॻोठ गुलज़ार खलील वासी रहीम बख्श सोलंकी सां मीरपुर खास जी अदालत में प्यार जो परिणो करणु बैदि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। मिसमात मरियम सोलंकी वधीक चयो त अॻु शाहनवाज़ सां शादी थियल हुई, जंहिं पारां 8 महीना अॻु तलाक ॾेई छॾी, जॾहिं त माइट मर्ज़ी जे ख़िलाफ़ शादी कराइण था चाहिनि। जॾहिं त आऊं रहीम बख्श सां मोहबत कंदी आहियां, जंहिं करे असां ॿिन्ही घरां निकिरी मीरपुर खास जी अदालत में शरीयत मूजिब शादी कई आहे। अहिड़े अमल ते माइट अलादीनो सोलंकी, होत रबनवाज़ सोलंकी ऐं ॿिया सख़्त मच्छरजी पिया आहिनि। असां ॿिन्ही खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु था चाहिनि। असांजी ॻोल्हा कई पई वञे। ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त माइटनि मां ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, जॾहिं त रहीम बख्श सोलंकी चयो त शरीयत मूजिब शादी कई आहे, को ॾोह न कयो आहे, पर सावरनि असां ॿिन्ही जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। शादीशुदा जोड़े वस वारनि इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, त जीअं ख़ुशी सां आज़ाद थी ज़िंदगी गुज़ारे सघूं।